नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मोरो मां ख़बर ॾींदा हलूं त मोरो में लांगा बिरादरी ऐं मुख़्तलिफ़ सियासी समाजी धुरियुनि जो मोरो पुलिस पारां नौजवान आफ्ताब लांगा खे बिना जवाज़ खणी तशद्दुद करण वारे अमल ख़िलाफ़ प्रेस क्लब मोरो अॻियां टायरनि खे बाहियूं ॾेई एहतजाज मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी फ़हीम लांगा, अब्दुल सत्तार लांगा, असलम कोरेजो, सिकंदर लांगा ऐं ॿिया करे रहिया हुआ। जिते हिननि चयो त मोरो पुलिस बाअसर माण्हुनि जे चए ते असांजे नौजवान आफ्ताब लांगा खे बिना जवाज़ गिरफ़्तार करे लाकअप करण बाद बेरहमियाणो तशद्दुद जो निशानो बणाए ज़ख़्मी कयो है, जंहिंखे मोरो अस्पताल आंदो वियो, पर हिन वक़्तु हालत बहितर न थी सघी। हिननि चयो त इहो किथे जो कानून है जो कंहिं बेगुनाह खे गिरफ़्तार करे तशद्दुद जो निशानो बणायो वञे ऐं उनखे ज़बरदस्ती कंहिं बीहारण लाइ बेरहमियाणो तशद्दुद करे हलण फिरण खां लाचार बणायो वञे। मुज़ाहिरीन IG सिंध, DIG शहीद बेनज़ीराबाद, SSP नौशरो फेरोज़ ऐं ॿियनि वसवारनि खां इंसाफ़ जी अपील कई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।